शामिल कयो था। अली अकबर बुकेरो जी रिपोर्ट मुताबिक़ त मीरपुर बठोरो लॻे बासरनि पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। उन सिलसिले में मीरपुर बठोरो जे ॻोठ बिड़ाल वासी हाजी चाडियो पंहिंजे पुट अली बश्क सां गॾु सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब मीरपुर बठोरो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे बासरनि ऐं रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। ॻोठाणनि चयो त मीरपुर बठोरो जी दी अबड़ाल में संदसि अबाणी 31 एकड़ ज़मीन ते कराची जो हिकु बासर शख़्स मक़ामी वॾेरनि जी मिली भगत सां कब्ज़ो करे छॾियो आहे। हुन चयो त संदसि अबाणी ज़मीन सर्वे ज़मीन ते ज़रई बैंक मां कर्ज़ पिणु खंयो हो, तंहिं बावजूदि उहो खयल कर्ज़ बैंक में जमा कराए संदसि खातो बदिलाइण जी कोशिश कई वञी पई। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त रेवेन्यू खाते मीरपुर बठोरो जा अमलदार पिणु कब्ज़ेखोरनि सां मिली भगत करे संदसि पुठि भराए करे रहिया आहिनि, जंहिं सबबि संदसि गिरवी थियल ज़मीननि जा सील सर्टिफिकेट पिणु जारी थियण बाबति इतला मिलिया आहिनि। हिननि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त बासरनि खां संदसि ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए ज़मीन संदसि हवाले कई वञे।